मेहड़ राधण लॻ ॻोठ नेरा शरीफ जो रहवासी माज़ूर नौजवान काशिफ चांडियो मीडिया अॻियां पंहिंजी दांह ॾींदे चयो आहे त हू रोज़गार जी तलाश में ज़रदारी सिरनि जे भट्ठे वटि बीठो हुयो, जिते मुबैना तौर ते पीर फ़हीम ऐं साण सां गॾु मौजूदु ॿियनि माण्हुनि बिना कंहिं जवाज़ जे हुन ते तशदुद कयो। माज़ूर काशिफ ॿुधायो त जिस्मानी तकलीफ़ बावजूदि हू फौरी तौर ते राधण थाणे पहुतो त जीअं वाक़े जे ईंदड़ लाइ क़ानूनी कार्रवाई थिए, पर अफ़सोस जो पुलिस हुन जो मौक़िफ़ ॿुधण खां बावजूदि का बि रस्मी कार्रवाई न कई आहे ऐं न ई हुन जे मेडिकल लेटर जारी कयो वियो। काशिफ मेमण मूजिबि पुलिस 72 माण्हुनि जे असर रसूख़ सबबि वाक़े खे दॿाइण जी कोशिश करे रही आहे, जंहिं सबबि हू सख़्त परेशानी ऐं अज़ियत में मुब्तला आहे। माज़ूर नौजवान वधीक चयो त हू ग़रीब माण्हू आहे, रोज़गार ऐं दवाउनि लाइ बि तकलीफ़ूं सही रहियो आहे। तशदुद बाज़ संदसि सिहत बि ख़राब थी वई आहे, पर उन जे बावजूदि खेसि इंसाफ़ नथो मिले। हुन इल्ज़ाम हयो त 72 माण्हुनि जा नाला अचण करे पुलिस जा अहलकार बि वाक़े जी संजीदगी सां वठण लाइ तयारु न आहिनि। काशिफ चांडियो IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां पुरज़ोर अपील कंदे चयो आहे त वाक़े जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे संदसि मेडिकल कराए शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं खेसि तहफ़ुज़ ॾिनो वञे। हुन जो चवणु हो त जेकॾहिं खेसि इंसाफ़ न मिलियो त हू आला अदालतुनि जो दर खड़काइण ते मजबूर थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।